الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير صدقت يا رب العالمين سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما سبھی ساتھی با آواز بلند پیار ऐं मोहब्बत सां मदीने वारे साईं ते दुरूद शरीफ पढ़ी वठो اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وآل بيته أجمعين عدد خلقك ورضا نفسك وزنة عرشك ومداد كلماتك وعدد كل معلوم لك دائما أبدا أبدا वो अर्श के चिराग मैं उनके कदमों की धूल ऐ जिंदगी गवारो मैं गुलाम रसूल हूँ डाढ़ा जो सुभान अल्लाह इस गुल की क्या मुशाबिहत उस गुल वाला रंग से इसकी बहार और आए उसकी बहार और है आशिक रसूल जो सुभान अल्लाह उसने यूसुफ और आए उसने मोहम्मद और आए तूर सीना और है अर्श मौला और है खुद जाना और है खुदा का बुलाना और है इब्ने याकूब और है इब्ने अब्दुल्लाह जो सुभान अल्लाह मोया मोहतरम दोस्तों भाइयों बुजुर्गों आज ही अजीम शान बाबरकत प्रोग्राम तहफ़्फ़ुज़ खत्म नबुव्वत जे अवान सा मदरसा जामिया अरबिया दारुल उलूम हम्मादिया गोठ मसू खान जे ज़ेर एतमाम
इंतहाई ज़ौक़ व शौक़ से इनेकाद पज़ीर है जैमें तवासी शरीक आयो अल्लाह पाक को दुआ दा अल्लाह रब्बुल इज्जत तरफ़ाइन जो अचन वेहण ॿुधण पांजी बारगाह मुक़द्दस में मक़बूल और मंजूर फरमाए। ॾाढा जो आमीन। जन दोस्तन दुरूद पढ़ियो उनकी गुजारिश आहे थोड़ा थोड़ा सुनी अचो। माशाअल्लाह जेके दोस्त मोहब्बत सां वेठा हो जन दुरूद पढ़ियो थोड़ा थोड़ा चुरपुर सुरपुर में बरकत है रहमत आहे। जज़ाकल्लाह। तकलीफ जी माज़रत मां थोड़ो टाइम वठंदुमि छो त स्टेज ते असांजा अकाबिर फ़क़ीह सिंध शीरीन बयान हज़रत मौलाना मुफ्ती अब्दुल रहीम पठान साहब जलवाए अफरोज आहिनि। असां उन्हनि जे साम्हूं तालिब इल्म जी हैसियत आहियूं। इजाज़त ना है जो असां ॻाल्हायूं पर स्टेज सेक्रेटरी जे हुकुम सां बिरादर मुकर्रम मौलाना फज़ल रहमान शमसी साहब जे हुकुम ते अवां जे साम्हूं हाज़िरी नसीब थी आहे। थोड़ो मां हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जे हवाले सां ॿ चार ॻाल्हियूं करे जा वठंदुमि। जेके साथी बीठल आहियो उनखे गुज़ारिश आहे वियो। माशाअल्लाह अञा त जलसो शुरू आहे हाणे सां पिंडार भरजी वियो आहे। ॾाढे जो सुभान अल्लाह। मुझा मोहतरम दोस्तों लाउड स्पीकर के जरिए जाते भी आवाज बनी रहो अजन मसू खान जे वण वण ते पन पन ते दरो दीवार ते रब जी रहमत ए बरकत जो वड फड़ो में वसी रहो है। इंशाअल्लाह तवां सां घर आया हो खाली झोलियों खड़ी पंहिंजा कम छड़े कारोबार छड़े धंधा छड़े खालिसतन अल्लाह जो कुरान मिठे मोहम्मद जो शान ॿुधण आया हूं तो रब जी रहमत में उम्मीद आहे त खाली ना हलंदासीं पंहिंजो झोलियों रहमत सां भरे करे पोइ हलंदासीं। चओ इंशाअल्लाह। कहिड़ा कहिड़ा हुजे के आख़िर ताईं वेहंदो माशाअल्लाह। अल्लाह तव्हांजा हथ क़बूल फरमाए। ऐं मज़दूरी भी मज़दूर के हमेशा पिछाड़ीअ में मिलंदी आहे आख़िर में मिलंदी आहे। ईअं न कोई चवे साईं मुफ्ती साहब के ॿुधी हलिया वञो कोई चवे साईं फलानो मांजो खतीब फेवरेट आहे फैन आहे चॉइस आहे ॿुधी करे हलियो वेंदो ना। जेको भी आलिम ईंदो नंढो हुजे या वॾो तव्हांखे हिन स्टेज ते अल्लाह जो क़ुरान ॿुधाईंदो। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह पाक मेराज करायो इन्हीं महीने में रजबुल मुरज्जब जो महीनो आहे। केड़ो बाबा इस्लामी महीना तो याद ना है। मौलवी वेंदो पियो मौलवी साहब दे हाल चंद्र जी केड़ी तारीख आहे पुछदाऊं ना बाबा आयो मुसलमान पर चंद्र जी खबर ना है इस्लामी साल जी महीनन जी खबर ना है अंग्रेजी याद हुंदा। मुझा दोस्तों इतो सबक मिलियो ऐं मदीने जे मीर मिठे मोहम्मद मुस्तफा भी फरमायो मुसलमान ते लाजमी आ हर मुसलमान ते इस्लामी सन के साल के महीनन के याद करे कंदो ना याद बाबा। हाँ रजबुल मुरज्जब जो महीनो वडे शान वारो आ जो इन जी 27 जी रात मदीने वाले साईं जी अल्लाह सा मुलाकात अल्लाह पाक सवा लख नबियन के मेराज करायो। अल्लाह पाक इम्तिहान जी सूरत में मिठे मोहम्मद के अल्लाह मेराज करायो इनाम जी सूरत में सवा लख नबियन के अल्लाह जो कुर्ब नसीब थियो मेराज नसीब थियो फर्श ते मदीने वाले साईं के अल्लाह अर्श ते मेराज करायो ॾाढे जो सुभान अल्लाह। हाँ अल्लाह फरमाए सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलो पाक आज़ाद। अल्लाह पाक मदीने वाले साईं जे मेराज बयान कर वक्त अल्लाह अल्लाह पाक ओ मिठे मोहम्मद करीम जो ओ मेराज वारो सफर बयान करे दो पर अग में अल्लाह पांजी पाकई बयान करे दो जो तो मेराज करण वारो मिठो मोहम्मद मुस्तफा ओ मेराज कराण वारो खुद खुदा है। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह। मां समझा तो थकी पियाओ जेको ना है तको ॾाढा चओ सुभान माशाअल्लाह। अल्लाह फरमाए सुभान पाक आयो आज़ाद
अल्लाह पाक ओ खाइण खां पाक पीअण खां पाक अल्लाह पाक औलाद खां पाक ओ मसू खान जे जलसे में अचण वारो अल्लाह पाक सभिनी खे बचा ॾिनो अल्लाह ओ कंहिंखे न्याणियूं कंहिंखे पुटड़ो पर पाण अल्लाह औलाद खां पोइ लम यलिद वलम यूलद ओ न कंहिंखे ॼणे न कंहिंखां ॼणियो हुयो यहूदिन चयो उज़ैर इब्नुल्लाह उज़ैर अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु ओ ईसा न चयो ईसा अलैहिस्सलाम मसीह इब्नुल्लाह ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो पुटु रब फरमायो ना 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 ओ मुझा मोहम्मद करीम ओ पंहिंजी नुबुवत वारी ज़ुबान सां ऐलान कर कुल सुभान अल्लाह सोना तो पंहिंजी नुबुवत वारी ज़ुबान मुबारक सां चओ अल्लाह अकेलो अल्लाह छा है बाबा ज़ात में अकेलो सिफात में अकेलो अल्लाह पाक ओ पंहिंजी कुदरत में अकेलो अल्लाह के जो मोहताज न आहे खाइण खां भोग पीअण खां पाक इन जे करे नमाज़ शुरू कयो अॻ में अल्लाहु अकबर करे ओ नमाज़ी भी इहो लफ़्ज़ चवंदो सुभान अल्लाहुम्मा व बिहम्दिका व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका व ला इलाहा गैरुक छा चवंदो सुभान अल्लाह तुझी ज़ात पाक अल्लाह तुझी ज़ात बुलंदो बाला तरवा जॾहिं रुकू में वेंदो आहे सुभान रब्बियल अज़ीम सुभान रब्बियल अज़ीम सुभान रब्बियल अज़ीम ओ अल्लाह पाक मलाइकनि जी महफ़िल में पाने जा इहे लफ़्ज़ ॿुधी करे चवंदो आहे मज्जदनी अब्दी मज्जदनी अब्दी ओ मलाइको ॾिसो ओ मुंहिंजो मानो गुनाहगार सयागर ओ नमाज़ में अची करे मां अल्लाह जी बुज़ुर्गी तो बयान करे जॾहिं सुभानक अल्लाहुम्मा सना पढ़ंदो अल्लाह चवंदो असना अलैहि अब्दी असना अलैहि अब्दी मुझे बाने मुझी सना बयान कई जॾहिं बानो सजदे में वेंदो आहे उते भी अल्लाह पाक जी पाकायूं बयान कंदो आहे बुलंदियूं बयान कंदो आहे।